सिंध के खिलाफ तमाम बड़ी साजिश थी रही है। सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण की तमाम गहरी साजिश थी रही है। तंहिं करे अवां कल ॾिठो धारियनि माण्हुनि खे शिनाख्ती कार्ड अलाट कया था वञनि, धारियनि माण्हुनि खे डोमिसाइल अलाट कया था वञनि ऐं सिंध जा नौजवान डिग्री गिचुनि में विझो आपघात कंदा था वञनि, बेरोज़गार लॻा था वञनि ऐं असांजी सरकार धारियनि खे शिनाख्ती कार्ड ऐं डोमिसाइल थी आहे। सिंध जे सुजाण दोस्तनि, सिंध जे हिलाली पुटनि कयूं जोगी मुश्ताक सर्की साहब ऐं सिंध जे नौजवाननि कल कराची में एहतजाज रिकॉर्ड करायो आहे ऐं सिंध सरकार ऐं कराची जी पुलिस उन्हनि ते वहशानो तशद्दुद करे ऐं उन्हनि खे जेल मोकिले छॾियो। असां इन अमल जी क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत था करियूं ऐं सिंध जे माण्हुनि सां जेको वेल आहे, हिकु तरफ़ बेरोज़गारी आहे, महांगाई आहे, कोरोना जे करे शहर सभु वीरान ऐं बर्बाद थी विया आहिनि, माण्हू बुख में मरनि था, सरकार खे को क़यास को अहसासु आहे ई कोन। तंहिंजे करे सिंध जा माण्हू सुजाग थियो, मुतहद थियो, मुनज़िम थियो त सिंध ख़िलाफ़ पंहिंजा ऐं पराया जेके बि गद्दार साज़िश में मुलविस आहिनि उन्हनि सभिनी गद्दारनि खे बेनकाब कयूं ऐं शिकस्त ॾियूं। महिरबानी।